बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां स्टार्ट वठंदुमि इरिगेशन डिपार्टमेंट जे हवाले सां त प्रेस कॉन्फ्रेंसूं SOP जे हवाले सां घटि था कयूं। तंहिंजे करे मां सोचियो त तव्हां सिंध जे आबादगारनि सां हिन वीडियो मैसेज जे थ्रू मुखातिब थी सघां, उन्हनि खे अर्ज़ु रखी सघां त असां पाणी जे हवाले सां हिन साल जेको आहे अलाह जी महिरबानी सां पाणी जी पोज़ीशन बहितर आहे, त असां सोचियोसीं त आबादगारनि खे उनजो पाणी जी पोज़ीशन बहितर आहे त आबादगारनि खे उनजो फ़ाइदो ॾेई सघूं। ऐं इन हवाले सां पहिरें स्टार्ट था वठूं ख़रीफ़ प्लान जो जेको आहे कोटली बैराज को। त कोटली बैराज में जेका चांवरनि जी पोखाई जेका आहे उहा असां हिन साल 20 मई खां शुरू करणु चाहियूं था। तंहिंजे करे तव्हां आबादगार भाइरनि खे जेके कोटली बैराज ते आहिनि, स्पेशली बदीन वारी साइड ते इन पासे ॾे, गुज़िरियल साल 15 जून खां स्टार्ट थियो। हिन साल 20 मई खां तव्हां स्टार्ट करे सघंदो। पाणी तव्हांखे जेका जीअं डिमांड वधंदी वेंदी तीअं तीअं पाणी असां केनालनि में ॾींदा वेंदासीं, पर महिरबानी करे पंहिंजी सारनि जी जेका पोखाई आहे उहा 20 मई खां कोटली बैराज वारा स्टार्ट कनि त तव्हांखे बि उनजो प्रॉब्लम न थींदो ऐं गुज़िरियल साल खां पाणी हिन साल जेको बहितर आहे उनजो तव्हांखे फ़ाइदो बि पवंदो। इन हवाले सां इन तरीक़े सां वरी सखर बैराज वारा जेके आहिनि राइट साइड वारा, उहे लास्ट टाइम जेको आहे उहे बि जून में हलिया विया। हिन साल इंशाअल्लाह 1 मई खां ॿिजनि जे लाइ सारियुनि जे ॿिजनि जे लाइ असां पाणी ॾियणु शुरू कंदासीं। तंहिंजे करे आबादगार ॿाहिरि जेके राइट साइड ते आहिनि, जेके यानी सखर बैराज जे राइट साइड ते आहिनि, उहे 1 मई खां पाणी ॾियणु शुरू कंदासीं त उहो पंहिंजो ॿिज जेको आहे उहो 1 मई खां पाणी असां ज़मीन में छॾींदा केनालनि में छॾींदासीं त 1 मई खां पंहिंजी ख़रीफ़ जी पोखाई जेका आहे उहा शुरू करे सघनि था। तंहिंजे करे इन पाणी जो जेको वधो पाणी आयो आहे त इन जो फ़ाइदो वधि में वधि वठो। इन तरीक़े सां असां गुड्डू बैराज में साॻी तरह असां BS फीडर ते 1 जून खां पाणी ॾियणु शुरू कंदासीं ऐं DS फीडर ते 15 मई खां। तंहिंजे करे गुड्डू बैराज जा जेके BS ऐं DS फीडर वारा आहिनि उहे महिरबानी करे वरी नोट कनि त 1 जून खां जेको आहे BS फीडर ऐं 15 मई खां इंशाअल्लाह जेको आहे DS फीडर। ऐं घोटकी कैनाल वारनि खे असां पाणी जेको आहे उहो इंशाअल्लाह जेका पोखाई आहे असांजा ॿिज जेके आहिनि उहो पाणी जेको आहे असां 1 मई खां अगेंस्ट ॿिजनि जे लाइ ॾींदासीं। तंहिंजे करे उहे बि पाणी जो जेको आहे अॻुवाट पाणी जो हुजण जो फ़ाइदो वठनि। इन सां गॾोगॾु हिकिड़ी ॿी बि गुज़ारिश तव्हां आबादगार भाइरनि खे, बसि सिर्फ़ु आबादगार भाइरनि खे न, सभिनी सिंध वासियुनि खे, लाड़काणे ज़िले में वेठो आहियां, मां लाड़काणे में वेठो आहियां एज़ अ फोकल पर्सन, पर सॼी सिंध वारनि खे अपील थो कयां ख़ुदारा की जेॾीमहिल ॿिज करणु वञो, जेॾीमहिल एग्रीकल्चर जे जेॾीमहिल इहे पोखाई कयो उन में SOP जो फॉलो कजो। पाणी छॾणु ऐं ॿिज पोखण में जेको बि आहे जेतिरो परे परे तव्हांखे SOPs एग्रीकल्चर डिपार्टमेंट जे हवाले सां जेके SOPs जारी थियूं आहिनि उन्हनि खे मद्देनज़र रखी हिक ॿिए खां एतिरो मुफ़ासिलो रखिजो, छो जो हर शइ वरी थी वेंदी, हिकिड़ो दफ़ो इंसान जी हयाती वई त पोइ ॿीहर न अची सघंदी। मां लाड़काणे में वेही तव्हांजे लाइ लाड़काणे जे हवाले सां मां लाड़काणे वासियुनि खे बि ऐं हिते पसगिरदाई वारनि खे बि स्पेशली रिक्वेस्ट कंदुमि त लाड़काणे वारा तव्हां ॾिसो कल्ह बि 17 केस वरी आया आहिनि, नवां फ्रेश केस थिया आहिनि। ख़ुदारा जेसि ताईं तव्हां इहो सम्झो जीअं अॻे ज़माने में बादशाह पंहिंजे महल कोट ठाहींदा, तव्हांखे सिंपल मिसाल ॾियां, उन्हनि जी वॾा वॾा दरवाज़ा मज़बूत दरवाज़ा ठाहींदा, उन्हनि जी चौधारी पुलूं ठाहींदा, पाणी जूं खॾूं ठाहींदा, खंदकूं खोदंदा त कोई बि दुश्मन जेको आहे हुननि जे शहर में हुन जे महल में न अची सघे। इहो सम्झी छॾियो त तव्हांजो घर जेको आहे उहो महल आहे, तव्हांजे चौधारी जेके ॿाहिरों जेको दुश्मन बीठो आहे उहो उन दरवाज़े जे थ्रू अंदरि ईंदो। जेकॾहिं तव्हां दरवाज़ो खोलियो त ख़ुदा न ख़ास्ता इहा जेका मौत ॿाहिरि नचे थी इहा तव्हांजे अंदरि ईंदी ऐं वॾो नुक़सानु ॾींदी, छो जो दुनिया में कंहिं वटि बि अञा इन बीमारी जो इलाजु कोन्हे।
महिरबानी करे वरी तव्हांखे अपील था कयूं, बाबरकत रमज़ान महीने जी बि सभिनीनि खे मुबारकूं हुजनि। उमेद त इबादतूं हर कोई करे रहियो आहे, पर घर में रही, घर ई तव्हांजी महफ़ूज़ पनाह गाह, घर ई उहो तव्हांजो कोट आहे जेको हर बीमारियुनि खां तव्हांखे बचाए सघे थो। न सिर्फ़ु तव्हांखे पर तव्हांजे प्री प्यारनि खे बि। तव्हां सभु पंहिंजो हिफ़ाज़त कयो, पंहिंजे प्री प्यारनि जे करे, सभिनी जे करे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।